सिंध हाई कोर्ट बार कराची के सदारती उम्मीदवार बैरिस्टर सरफराज अली मितलो की इलेक्शन मुहिम के सिलसिले में एडवोकेट सैयद शफकत अली शाह पोर्ट ग्रैंड बालकोनी रेस्टोरेंट में दावत जो एहतमाम किया, जंहिंमें वकील बिरादरी की वॾी अंग शिरकत कई। दावत के मौके ते सिंधी सकाफत जो ॾींहुं मल्हायो वियो। सिंधी सकाफत मौसीकी के एंजॉय कयो। एडवोकेट सैयद शफकत अली शाह मेहमान सिंध हाई कोर्ट बार कराची के सदारती उम्मीदवार बैरिस्टर सरफराज अली मितलो के सिंधी अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कयो, जॾहिं त बैरिस्टर सरफराज अली मितलो एडवोकेट सैयद शफकत अली शाह के पिण अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कयो। हुन चयो त सिंधी सकाफत हज़ारे साल पुरानी दुनिया की क़दीमी ऐं शाहूकार सकाफत आहे, जंहिंजो सबूत मुहन जो दड़ो आहे। ओभर में सब खां पहिरियां इस्लाम पकड़ियो, जंहिंजे करे सिंध के इस्लाम जो बाब ऐं अल्लाह जे औलियान जी सरज़मीन करार ॾिनो वियो। सदिन खां सिंध जी तहज़ीब तमंदन ऐं सिंध जे सूफ़िन सचल सरमद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शायरी ज़रिए अमन भाईचारी ऐं इंसानी ख़िदमत जी प्रचार कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।